अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां आहियां फराशा। सब खबे रहे एक नज़र हेडलाइन ते। हुर्मुज़ वारे लंघ में जहाज़ मथां मिसाइल हमलो, जानी नुक़सान जो ख़दशो। बरतानवी मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन मूजिबि हुर्मुज़ मां ॿाहिरि वेंदड़ जहाज़ खे नामालूम तरफ़ खां निशानो बणायो वियो। जहाज़ जे इंजण ऐं अमले जे मुतासिर थियण जा इत्तला आहिनि। ओमानी कोस्ट गार्ड मदद फराहम करे रहिया आहिनि। शिपिंग डेटा मूजिबि हुर्मुज़ वारे लंघ में जहाज़नि जी अचवञ सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। अमेरिका जा स्ट्रेटेजिक तवानाई ज़ख़ीरा 44 सालनि जे घटि तरीन सतह ते पहुची विया। अमेरिका जी तवानाई वारे खाते मूजिबि गुज़िरियल हफ़्ते वधीक 53 लख बैरल तेल जारी कयो वियो, जंहिं बाद अमेरिका वटि सिर्फ़ 29 करोड़ 34 लख बैरल कच्चो तेल मौजूदु आहे, जेको 1982 खां हिन वक़्त ताईं घटि तरीन ज़ख़ीरो आहे। आलमी मंडीअ में तेल जी क़ीमतुनि में वाध जो रुझान। ब्रेंट क्रूड ऑयल $91 फ़ी बैरल खां वधी वियो। वेस्ट टेक्सास जा $85 फ़ी बैरल ऐं मुरबन ऑयल जा $98 फ़ी बैरल में सौदा।